नमस्कार दोस्तों, मैं चांदनी नेबदाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। पूर्व राष्ट्रपति प्रणव दास संघ में ॾिनी हाज़िरी। भारत जे पूर्व राष्ट्रपति प्रणव मुखर्जीअ नागपुर में थियल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे दीक्षांत समारोह में हाज़िरी ॾेई करे प्रवचन ॾियण ते राजकीय भूकंप मची वियो आहे। वडोदरा में गुजरात सरकार जी चिंतन शिविर जो प्रारंभ। गुजरात सरकार जी 3 ॾींहनि जी चिंतन शिविर जो वडोदरा में प्रारंभ कयो वियो हुओ। इन शिविर में मुख्यमंत्री रूपाणी सहित जा तमाम मंत्री पिण हाज़िर रहिया हुआ। दलित नेता ऐं एमएलए जिग्नेश मेवाणीअ खे खून जी धमकी। दलित नेता ऐं गुजरात जा एमएलए जिग्नेश मेवाणीअ खे इंटरनेशनल कॉल तां आयल फ़ोन ते खून जी धमकी मिलंदे वडगाम पुलिस में फ़रियाद दर्ज कराई वई आहे। राजकोट पासे ज़मींदार जी गोली हणी कई वई हत्या। राजकोट जे जसदण पासे जे ॻोठ में धीरूभाई खाचर नाले जे ज़मींदार ते केतिरनि बदमाशनि गोलियूं वरसाए करे हुन जी हत्या करण ते पुलिस में हड़कंप मची वियो आहे। राजकोट में कार एक्सीडेंट में औरत जी थी मौत। राजकोट सोमनाथ नेशनल हाईवे ते हिकु कार डिवाइडर सां टकराईंदे कार में वेठल हिकु औरत जी मौत थी हुई ऐं 3 ॼणा घायल थींदे हुननि खे हॉस्पिटल में भर्ती कयो वियो हुओ। जेतपुर में 2 औरतुनि कई आत्महत्या। राजकोट जे जेतरपुर में हिकु ई ॾींहं में आत्महत्या जी थियल 2 वारदातुनि में 2 औरतुनि गले में फांसो लॻाए करे आत्महत्या कंदे ग़मगिनी छाइजी वई आहे। हिम्मतनगर में 17 करोड़नि जे विकास कार्यनि जो लोकार्पण। साबरकांठा जे हिम्मतनगर में राज्य सरकार पारां थियल 17 करोड़नि जे विकास कार्यनि जो मंत्री परबत पटेल जे हथां लोकार्पण कयो वियो हुओ।
अमदावाद में खराब रस्तनि जे करे माण्हुनि में नाराज़गी। अमदावाद जे खराब रस्तनि जी हालत सुधारण लाइ हाईकोर्ट कयल आदेश जो पिणु अमल न थींदे रस्तनि जी दुरुस्त हालत जे करे महानगर पालिका जे साम्हूं माण्हुनि में नाराज़गी फैलिजी आहे। કોર્પોરેટરના તો આ સુધી અમે મોઢા પણ જોયા નથી। અહીંયા 4 કોર્પોરેટરો હોવા છતાં કોઈ દિવસ અમારી મુલાકાતે આવ્યા નથી। ફક્ત અને ફક્ત ચૂંટણીના સમયે આવે છે, ભગવાની વાત કરે છે અને આમ પ્રજાને ડરાવી અને વોટ લઈને જતા રહે છે। મહેસાણા ડમ્પિંગ સાઇટ जी दुर्गंध जे करे माण्हू आहिनि परेशान। મહેસાણા નગરપાલિકા પારાं कचरे जे निकाल लाइ ठाहिण में आयल डंपिंग साइट मां ईंदड़ दुर्गंध जे करे आसपास जी प्रजा ॾाढी परेशान थी रही आहे। डीसा जो नेशनल हाईवे थी वियो आहे मौत जो रस्तो। डीसा शहर मां निकिरंदड़ नेशनल हाईवे ते हिक भी सर्विस रोड न हुअण ते हिन रस्ते ते एक्सीडेंट जो तइदाद वधीक थींदे ही नेशनल हाईवे मौत जो रस्तो साबित थी रहियो आहे। फसल लाइ पाणी न मिलंदे कच्छ जा कुर्मिन आहिनि परेशान। कच्छ ईंदड़ नर्मदा नहर अञा रापर ताईं ही पहुचंदे कुर्मिन खे फसल लाइ पाणी न मिलंदे अन्याय जो सामनो करे रहियल कुर्मिन में गुस्सो छायो आहे। ખેડૂતોની આજે પરિસ્થિતિ એવી છે કે નથી પાણી ક્યાંય પહોંચતું અને જ્યાં જ્યાં પહોંચાડે તો ઉદ્ઘાટન પૂરતું જ પહોંચાડે કે જ્યાં ઉદ્ઘાટન થઈ ગયું એટલે આપણા કામ પૂરું અને મત લેવા હોય ત્યારે આવે છે આ સરકાર અને પછી તો કોઈ કામ જ કરતી નથી। અને આજે જો 9ની સાલમાં શું કે એના પહેલાં પણ જે આ નર્મદાનું આયોજન થયું તો અમારે કચ્છ માટે જ થયું હતું અને આ કચ્છનો વિસ્તાર એટલો બધો સંવેદનશીલ છે કે આ પાકિસ્તાન બાજુમાં છે અને આ કચ્છના ખેડૂતોને જો આ પાણી જો નહીં પહોંચે ને તો એક દિવસ આ કચ્છ ખાલી કરી અને અમને બીજા રાજ્યોમાં અમને જવું પડશે। આવી પરિસ્થિતિ આ કચ્છની છે। આજે 400 થી 500 ફૂટમાંથી પાણી ખેંચતા તોય પાછા અમે ચોર, ખેડૂતો જ ચોર અને સરકારને એમ કે આ ખેડૂતો જલસા કરે છે એટલે માટે એને લાઇટની પણ તકલીફ અને આ નહેર તો કદી પહોંચે અમને નથી સાંભળતું કે આ કચ્છમાં નહેર આવે। આ ખાલી આ સાઈડના વિસ્તારમાં થોડું થોડું પાણી મૂક્યું અને બતાવવા પૂરતું જ, બાકી તો અહીંયા તો આજે અમારી પરિસ્થિતિ આ માનુકવા ગામ છે, સુખપર, સામત્રા આ બધા વિસ્તારમાં ક્યાંય પાણી પહોંચે એવું અમને આ સરકારમાં તો વિશ્વાસ જ નથી। पोल्यूशन लाइ जागृति आणण लाइ अहमदाबाद में थियो हिकु प्रोग्राम। विश्व पर्यावरण ॾींहुं मल्हाइण लाइ भारत होस्ट थियो आहे, तॾहिं भारत में पोल्यूशन लाइ जागृति आणण लाइ अहमदाबाद में हिकु ख़ासि प्रोग्राम कयो वियो हुओ।
मोरबीअ में 21 जून विश्व योग ॾींहं ते थींदो हिकु ख़ासि प्रोग्राम। 21 जून विश्व योग दिन ते मोरबीअ में रखण में आयल ख़ासि प्रोग्राम लाइ मोरबीअ जे कलेक्टर पारां पत्रकार परिषद करे ॼाण ॾिनी वई हुई। अहमदाबाद में सिंधी लेडीज़ खे क़ाइदनि लाइ ॾिनी वई ॼाण। अहमदाबाद में आयल एलिसब्रिज सिंधी पंचायत जी लेडीज़ विंग पारां दीपा वाधवाणीअ जी अॻवानीअ में मिलियल मीटिंग में एडवोकेट मीना समताणीअ लेडीज़ जे क़ाइदनि जी ॼाण ॾिनी हुई। पेपर स्प्रे ईंदो आहे न मिर्च जो स्प्रे स्प्रे वो हमेशा पाण सां फॉरेन जो त आहे बिलीव कयो या न कयो मां बि रखंदी छो त सेफ्टी खपे। ऐं हिकु इहो बि आहे त इहो बि वीडियो त भई हस्बैंड वाइफ ॿाहिरि घुमण पिया वञनि त हुन जी बेबी किथे आहे चई मां पाड़े वारे ॾिठी छॾी आहे चई चलो हल लॉकर में हल पाण सोन ऐं सभु खणी था अचूं ऐं पाड़े वारे खे ॾियूं था चई इहे कीअं ॾिबो चई बाबा खे हेॾी वॾी जेका तूं मिल्कियत आहे उहा तूं पाड़े वारे खे ॾी थी त इहे सभु ॻाल्हियूं हाणे थोरी ॾिठी सुठो आहे एक्चुअली अलर्ट थियणु खपे छाकाणि इहो ॾींहुं आहे न आदतूं ख़राब थी वञनि पई। पहिरीं माण्हू असां पाड़े खे अबो पण चवंदा हुआसीं न चवंदा हुआसीं हाणे अलाए छा आहे माण्हू जी मनोवृत्ति या कुझु बि आहे सभु हुन जे पुठियां घणेई अहिड़ा कारण आहिनि जेके असांखे जंहिंजे करे असांखे अलर्ट रहणो थो पए। हाणे जीअं त मां तव्हांखे ॿुधायो थो भई असांजे GTPL मां अचणा आहिनि मिस्टर हरियाणी त उहे अची विया आहिनि ऐं ज़ोरदार तालियुनि सां मां हुनजो स्वागत कंदुसि। अचो दादा। भावनगर में शराब भरियल स्कॉर्पियो थी जब्त। भावनगर के पासे आयल नारी चौकड़ी पासे पुलिस पारां अंग्रेजी शराब भरियल स्कॉर्पियो कब्जे करे 2 जणन के गिरफ्तार कयो वियो हुओ। पालनपुर पासे खां शराब भरियल ट्रक थियो जब्त। भुज बॉर्डर रेंज जी RR सेल पुलिस जी टीम पालनपुर पासे खां 14 लखन जो शराब भरियल मिनी ट्रक बरामद कयो हुओ। अंजार में देसी दारू ठाहींदड़नि ते पुलिस जी तवाई। अंजार तालुके जे ॻोठनि में देसी दारू ठाहे करे विकिणंदड़ ते RR सेल पुलिस जी टीम छापेमारी करे 400 लीटर देसी दारू बरामद कयो हुओ।
અંજારમાં જુઆજી ક્લબ પકડીને પોલીસકર્મી થયો સસ્પેન્ડ। અંજાર પાસે બોર્ડર રેન્જ जी पुलिस टीम रेड करे जुगार क्लब जो पर्दाफाश कंदे हुन लाइ जवाबदार हिक पुलिसकर्मीअ खे सस्पेंड कयो वियो आहे। भुज पासे औरत जी मिलियल लाश गढ़वी औरत जी हुअण जो ज़ाहिर। भुज जे पालारा पासे अनजान औरत जी हत्या कयल लाश मिलण जी वारदात ते पुलिस जी जांच में लाश कमला गढ़वी नाले जी अकेली रहंदड़ औरत जी हुअण जो ज़ाहिर थींदे पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे। गांधीधाम में ट्रेलर जी टक्कर सां जुवान जी थी मौत। गांधीधाम में आयल ट्रेलर यार्ड में एक ट्रेलर जी टक्कर सां घायल थियल जुवान जी हॉस्पिटल में मौत थींदे पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। भुज पासे जा 2 ॿार गुम थियण ते पुलिस जी जांच। भुज पासे आयल अजरकपुर जा 2 मासूम बालक गुम थियण जी ॼाण पुलिस खे करण में ईंदे पदर पुलिस पारां ॿारनि जी ॻोल्हा शुरू कई वई आहे। गांधीधाम में शिपिंग कंपनी विकिरण जे नाले करोड़नि जी थी ठगाई। गांधीधाम जे कंडला में आयल जसू शिपिंग कंपनी विकिणी करे हुन जो 11 करोड़ रुपयनि जो पेमेंट न कंदे गांधीधाम जे सिंधी परिवार जे नाले पुलिस में फरियाद दर्ज थी आहे। मुंद्रा में भजी वियल विधर्मी प्रेमी युगल भुज में गिरफ्तार।
मुंद्रा जे भुजपुर गोठ में रहंदड़ रहीस परिवार जी औरत के विधर्मी जुवान भजाए वठी वञण खां पोइ ही जुगल भुज मां मिलंदे पुलिस स्टेशन में समाधान जी कोशिश करण में अची रही आहे। प्लेन क्रैश में मरंदड़ गायुनि जो मुआवज़ो ॾियण जी कार्यवाही। कच्छ जे मुंद्रा पासे एयरफोर्स जो प्लेन क्रैश थींदे 11 गायुनि जी मौत थी हुई ऐं 14 गायूं घायल थियण ते सभिनीनि जो मुआवज़ो ॾियण लाइ सरकार पारां सर्वे शुरू करण में आयो आहे। भुज जी जीके जनरल हॉस्पिटल कमिटीअ जी मिली मीटिंग। भुज में आयल सरकारी जीके जनरल हॉस्पिटल जी सलाहकार कमिटीअ जी मीटिंग कलेक्टर जी अध्यक्षता में मिली हुई, जंहिंमें सेवा जे विकास लाइ चर्चा कई वई हुई। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।